हाँ जी नाज़रीन, गवर्नमेंट डिग्री कॉलेज मदईज में पाकिस्तान के 76वें यौम आज़ादी के सिलसिले में तकरीब मुनाकिद कई वही है। इन सिलसिले में डिग्री कॉलेज मदईज जो प्रिंसिपल प्रोफेसर एजाज़ अहमद खोखर पंहिंजे स्टाफ सां गॾु पाकिस्तान जो झंडो फड़काए रहियो आहे। यौम आज़ादी की मुनासिबत सां मुनाकिद तकरीब जो आगाज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तलावत कलाम पाक सां कयो वियो। पाकिस्तान की 76वीं यौम आज़ादी के सिलसिले में डिग्री कॉलेज मदईजी में मुनाकिद तकरीब में क़ौमी तरानो पढ़ियो पियो वञे। जी नाज़रीन, अवांखे ॿुधाईंदा हलूं त डिस्ट्रिक्ट शिकारपुर के 2 नंबर वॾे शहर मदईजीअ जे गवर्नमेंट डिग्री कॉलेज में पाकिस्तान के 76वें यौम आज़ादी की तकरीब शाया निशान तरीक़े से कॉलेज के प्रिंसिपल प्रोफेसर एजाज़ अहमद खोखर की मेज़बानी में मुनाकिद कई वही, जिते कॉलेज के शागिर्दन स्टाफ समेत शहर थोड़े पसगर्दई में तालीम से वाबस्ता मोअज़्ज़ीन उस्तादन अगवाणन शिरकत कई। तकरीब के अंदर क़ौमी तरानो पढ़ियो वियो, पाकिस्तान जो झंडो फड़कायो वियो, जॾहिं त शागिर्दन मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश किया, तकरीरूं कयूं ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान ज़िंदाबाद जे गीतन ते नारा हया ऐं डांस करे ख़ुशी जो इज़हार कियो। उन सां गॾोगॾु शागिर्दन में मिठाई पिणु तक़सीम कई वई, जैसे शागिर्दन जेको आहे तमाम ख़ुशी जो भी इज़हार कियो ऐं कॉलेज जे अहिड़े क़िस्म जे सेलिब्रिटी ते अहिड़े क़िस्म जे बहितरीन प्रोग्राम ते इंतिहाई ख़ुशी जो पिणु इज़हार कयो।